नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त ॾियाम नवाज़ अली मां ख़बर ॾींदा कैडेट कॉलेज सांगड़ हेठ ॾियाम नवाज़ अली में 5वीं योम वालदेन ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें महिमान ख़ास सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह शिरकत ऐं एडमिरल इम्तियाज़ ज़ाकिरुल्लाह जान कमांडर कराची चीफ ऑफ नेवल स्टाफ शिरकत कई। महिमान ख़ास के कैडेट्स एक जथे संदसि आमद ते सलामी ॾिनी ऐं गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। उन मौके ते कैडेट कॉलेज जे प्रिंसिपल ऐं कमांडर कैप्टन ज़ीशान अली गोराओ खिताब कंदे चयो त कैडेट कॉलेज सिंध जे बहितरीन कॉलेजनि मां हिकु आहे। प्रिंसिपल वधीक चयो त कॉलेज में निसाबी ऐं गैर निसाबी सरगर्मियुनि सां गॾु बहितरीन तालीम रांदियुनि सां गॾु पुरसुकून माहौल ॾिनो वेंदो आहे। हिन कॉलेज जा केतिरई शागिर्द डॉक्टर इंजीनियर फौजी ऑफिसर थी चुका आहिनि। प्रिंसिपल मोहम्मद अशरफ 22-2021 जे निसाबी सरगर्मियुनि जी तफ़सीली रिपोर्ट पेश कई। हिन कॉलेज में नुमाया कामयाबियूं हासिल कयूं इनकलाबी सरगर्मियुनि सां तरक्याती मंसूबा जारी आहिनि, जंहिंमें शहीद बेनज़ीर भुट्टो इकबाल एडिटोरियल सेवरेज सिस्टम वाटर सप्लाई जहिड़ा मंसूबा मुकमिल कराया विया आहिनि। उन मौके ते महिमान ख़ास सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह ऐं महिमान ख़ास चयो त कैडेट कॉलेज आला तर्ज तइमीर ते पूरो लहे थो। हिन चयो त जेके शागिर्द सफ़ेद ड्रेस में बीठा आहिनि इहा ड्रेस अमुन जी आहे। हिन वधीक चयो त नेवी मुल्क जी सलामती लाइ हर वक़्तु तयारु आहे। हिन वधीक चयो त नेवी मुल्क जे सामूंडी हदुनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थी। अॼु सफ़ेद वर्दी में नेवी जा अमन पखी ॾिसी ख़ुशी थी रही है। उन मौके ते सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह शागिर्दनि लाइ लाल शहबाज हॉस्टल स्टाफ जे रिहाइश लाइ 20 कमरनि ते क्वार्टर, कॉलेज जी सालाना ग्रांट में इज़ाफ़े समेत टीचिंग स्टाफ ऐं ट्रेनिंग ॾींदड़ स्टाफ खे 1 महीने जी पगार बोनस तौरु ॾियण जो ऐलान कयो। इंशाअल्लाह कॉलेज जी ॿिए प्रोजेक्ट लाइ बि कोशिश कंदुसि जेके मुस्तक़बिल जा मेमार आहिनि। डिसिप्लिन खां सवाइ ज़िंदगी न आहे, इहो रोल मॉडल हूंदो, निसाब खां सवाइ तालीम न आहे। न चयो त वालदेन खुश नसीब आहिनि जिन जा ॿार अहिड़नि इदारनि में पढ़नि था। हाँ, कॉपी कल्चर न हूंदो ही इदारो पंहिंजी सुञाणप सिंध लेवल ते कराए चुको आहे ऐं ॿियनि इदारनि सां गॾु शाना बशाना बीठल आहे। कैडेट्स शागिर्दनि जे हिकु चाको चौबंद दस्ते सलामी पेश कई ऐं गार्ड ऑफ ऑनर पेश कई। महिमान ख़ास परेड जो मुआइनो कयो ऐं सलामी वरिती। उन मौके ते शागिर्दनि मुख़्तलिफ़ जिस्मानी करतब, पीटी शो, जिम्नास्टिक, टाइगर स्काउट हॉर्स शो, जंपिंग ऐं टेंट पेगिंग जो मुज़ाहिरो करे खूब दाद हासिल कई। 22-2021 जे चैंपियन ट्रॉफी ॾियाम सादिक अली डिवीज़न खे ॾिनी वई ऐं रनर ट्रॉफी एम जेना डिवीज़न हासिल कई, जंहिंजो बहितरीन टीचर जो एवार्ड, बहितरीन स्टाफ जो एवार्ड, जॾहिं त स्ट्रिक ऑफ ऑनर कैडेट कायदे आज़म एवार्ड हासिल कयो। बहितरीन घोड़े सवारी जो कैडेट, बहितरीन खिलाड़ी कैडेट जो एवार्ड हासिल कयो, जॾहिं त साबिक़ा कैडेट्स जेके अहम उहिदनि ते फाइज़ आहिनि। इन्हनि में कोरोना में बहितरीन कारकर्दगी एवार्ड वाइस प्रिंसिपल मंजूर कादिर कांदड़ो समेत वॾे अंग में वालदेननि शिरकत कई, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त कया विया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।